सत्संग माता जो गीत चई सतगुरु इन हिंदुस्तान में भारत विश्व जो गुरु आ जेके उंगलिन ते नाला खया वञनि जंहिंजो अॼु भी जिथे ज्ञान आहे हितों जो ही भारत जो सतगुरु एक पारा सौभाग्य चइजे एडो फैलियो जंहिंजो नालो हुयो महात्मा बुद्ध जो हितों हिंदुस्तान में एडो मानू न समझो किन बिरलन समझो बाकी पूजा पाठ वारा मां समझा तो अज भी उन गाल के जेके सतगुरु ज्ञान ॾियनि था जेको सच्चा वो सच अज भी अञा मां समझा तो अॻिते हली करे धीरे धीरे अंधविश्वास हिन महिल सत्संगनि जो प्रभाव वधी रहियो आहे ॾाढो माण्हू मां अंधविश्वास निकिरंदो वञे थो अॻिते हली करे सम्झंदा माण्हू त सत्य छा आहे अञा माण्हुनि में जन्मनि जो रूढ़िवाद आहे कोई भगवान काथे मथे वेठो आहे सृष्टि तो हलाए कोई मानू भगवान आ सतगुरनि ही समझायो तो भगवान छाए अजो की सॼी कथा जेके सतगुरु ते आया मां उन्हनि जो ही जेको सतगुरनि जो ज्ञान हुयो उहो ही ज्ञान जेको सत्य है टिन प्रकारनि जा ज्ञान थींदा आहिनि हिकु थींदो आहे भयानक हिकु थींदो आहे रोचक और हिकु थींदो आहे यथार्थ यथार्थ जीअं आहे तीअं रोचक सिर्फ मन और मन कॾहिं भी मन खुश थींदी मन रोचक में खुश थींदी पर मन सत्य के समझण न ॾींदी यो गारंटी तो जाए सत्य के समझण जे लाइ मन का पार वेंदे त यथार्थ समझंदे मन कॾहिं भी सत्य न समझंदी छो जो मन सत्य इन करे न समझंदो छो जो मन जॾहिं मिटजंदो तॾहिं ही सत्य समझ में सत्य यानी परमात्मा मां नालो इन करे नथो खणा जो वरी छण राम या कृष्ण तो मानू हली वेंदा कंहिं मानू व्यक्ति में परमात्मा कोई व्यक्ति न है मां एक नंढड़ी सी धुनी हणा तो सब मिली करे चऊं पोइ उन खां पोइ न थी सत्संग उन्हनि सतगुरनि जेके सतगुरु अची करे असांखे ज्ञान जेको अॼु जे चङी तरह सां सम्झिजो परमात्मा छा आहे परमात्मा मां बार बार सभिनी खे चवां जेकी तव्हांजी धारणा आहे तो कोई भगवान ही है मानू आ कोई मर्द आ कोई भगवान आ एड़ो कोई भी भगवान ना है भगवान चाहे अज चंग तरह सा थोड़ा समझंदव बुझंदव मां चवां मूंखे बुद्धि करे तू कर न पोइ पंहिंजो पाण तुम्हें रूपांतरण अचे ऐं आयो आहे माण्हू चवंदा आहिनि मां कंहिंखे न चवां त हीअं न कर हूअं न कर जेके घर घर में ईअं मूर्तियूं रखे करे पूजाऊं कंदा पाठ कंदा हुया पाणी रखे करे ऐं देवनि ॿेवनि में पाणी चाढ़ींदा अॼु उहे अची करे पाण ई चवंदा आहिनि बाबा असांखां हाणे इहे सभु छुटिजी विया आहिनि पाणे ऐं जेके छुटिजी वेंदे ऐं सही परमात्मा खे ख़बर पवंदे मां चवां जेकी दुकान तव्हां हलायो था इहो अञा वधीक हलाईंदो और जेके तव्हां ज़ाइफ़ूं घर में कमु कयो थियो अञा सुठे नमूने सां कंदव भगवान खे जेको सम्झंदो कोई घर न छॾिणो आहे कोई दुकान न छॾिणो आहे कंहिंखे बि छॾण जी ज़रूरत न आहे
हिकिड़ी दुनिया परमात्मा छा आहे उनखे जेको सतगुरनि जेके सतगुरु उन जा नाला मां खणी करे तव्हांखे ॿुधाईंदुसि कंहिं सतगुरनि छा हिन भारत खे ॾिनो ऐं अॼु बि उहो धीरे धीरे माण्हू सम्झनि था अंधविश्वासनि खां परे था थियनि न त इहे पाठ ऐं पूजाऊं जंहिंसां कुझु थियणो कान्हे को सॼो ॾींहुं बसि इहे वेठो कंदे कुझु बि न थींदी मिली करे सभई चओ हे मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा 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 हम सब तेरी आत्मा हम सब तेरी आत्मा पापों का करो खात्मा पापों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा ये जगत करो धर्मात्मा ये जगत करो धर्मात्मा हे मेरे परमात्मा हम सब तेरी बोलो हे मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा हम सब तेरी आत्मा हम सब तेरी आत्मा पापों का करो खात्मा पापों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा यह जगत करो धर्मात्मा यह जगत करो धर्मात्मा हे मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा हे मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा हम सब तेरी आत्मा हम सब तेरी आत्मा पापों का करो खात्मा पापों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा दुष्टों का करो खात्मा यह जगत करो धर्मात्मा यह जगत करो धर्मात्मा बोलो मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा बोलो मेरे परमात्मा हम सब तेरी ये लफ्ज़ जेके तव्हां चया जेके जी यथार्थ परमात्मा छा आहे ये सतगुरनि जो ज्ञान जेको माता चयईं ऐं इहो ई सच जेको तोखे मंज़िल ते पुॼाईंदे तूं जेसिताईं बि कंहिंजी पूजा कंदे कुछ न थींदी कहिड़े बि तूं भगवान जी कर उन्हनि पाण जेके बि भगवान इहे सतगुरु हुया कंहिंजी पूजा न कयूं कंहिंजी बि पूजा न कयूं
असली तुझी आत्मा ऐं परमात्मा पर चइबो ये सॼो ये जेको ब्रह्मांड आहे इहो परमात्मा ऐं तुझी आत्मा हे मेरे परमात्मा सॼो ब्रह्मांड समूह परमात्मा ऐं तू आत्मा बई एक आत्मा ही परमात्मा ये जेके सतगुरु आया उहे बिल्कुल मुनेरन ते चढ़ी करे चवन पिया समझो। लेकिन अगे जमाने में एडी पंडिताई हुई जो न समझूं बुद्ध के न समझूं महावीर के उन्हनि जो शास्त्रन में कोई लेख ही न ॾिनो और ये ही हिकु हुया महावीर हुयो बुद्ध हुयो गुरु नानक रविदास कबीर इन्हनि जो ज्ञान तव्हां छा था सम्झो मूर्तियुनि जो ज्ञान बुत पूजा हुई महात्मा बुद्ध त बिल्कुल सभिनी के चयो मुंहिंजी मूर्ति न ठाहिजो माण्हुनि उहो ई ग़लति कमु कयो सभिनी खां वध में वधि बुद्ध जी मूर्तियूं ठहियूं विश्व में हिन पूरे एशिया में माण्हू पूरे एशिया असां हिंदू चौथे नंबर ते आहियूं पहिरें नंबर ते इस्लाम थी वियो ॿिए नंबर ते ईसाई टे नंबर ते बौद्धी हे जापान जेको तव्हां ॾिसो था हेॾो तरक़ीअ ते आहे हिंदुस्तान जो ज्ञान आहे हिंदुस्तान मां ई बौद्धी धर्म खे हिननि पुजारियुनि धार्मिकनि माण्हू तव्हां अतीत में वञी ॾिसो तव्हांखे ख़बर ई कान हूंदी ये जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो मां सम्झां थो तव्हांखे ख़बर ई न हूंदी तव्हां अतीत में वञी ॾिसंदव हिन बुद्ध जे अनुयायिनि खे इन्हनि पुजारियुनि इन्हनि महंतनि इहे जेके बि वॾा वॾा महंत हुया जेके यज्ञ हवन कंदा हुया इहे सभु मिली करे उन्हनि खे ईअं खदेड़ियऊं जंहिंखे कुझु हुयो धन बन त उहे हली विया ॿाहिरि जापान हली विया के चीन हली विया के तिब्बत हली विया ऐं जंहिंखे कुझु कान हुयो पोइ उहे काॾे वञनि पंडित खणनि कान पिया क्षत्री भुजाउनि जी ताक़त उन्हनि खे खणनि कान पिया वैश्य बि खणनि कान पियो वहीं शूद्र वञी वीचारा थिया जीअं की रविदास इहो लिखियो वञे त बौद्ध जो आहे छो जो शूद्र वञी करे शूद्र थिया त उन्हनि खे कोई कुझु चए ई न पियो भई असां शूद्र आहियूं बाक़ी पहिरें ज़माने में जेको इहो हुयो ज्ञान अगरि अॼु हाणे सम्झनि था माण्हू उन्हनि जो इहो ई ज्ञान हुयो चाहे गुरु नानक जो ज्ञान तव्हां सम्झंदव कोई पाठ न कोई पूजा न कोई हिकिड़ो ई नालो वेही जपण सां कुझु न परमात्मा के जीव गुरु नानक जो चवण अंदर बसे तुझे ही अंदर थी और तू पूजा तो करे अगरबत्ती खणी करे बुत जी पूजा तो करे सोचे ॾिस और गुरु नानक छा थो चए अंदर बसे न बाहर जाए अमृत छोड़ काहे विक खाए विक तो खाए जहर तो बाहर हले तो उनके ॻोल्हे तो
ॻोल्हण वारे में ही लिकल थी। ये सतगुरनि जो ज्ञान आहे। ये गुरु जेको असांखे ज्ञान ॾिए थो त इन ज्ञान जो मतिलबु छा आहे? तंहिंखां पोइ बि माण्हू अंधविश्वास में। परमात्मा तुंहिंजे अंदरि ऐं तूं भर्म थो करे। अॼु सूमरु आहे, अॼु मंगल आहे, अॼु हे आहे, अॼु पर्व आहे, ऐं कोई सत्यनारायण जी कथा जंहिंमें न सत्य आहे न नारायण आहे। थोरो जेके ॿुधंदा हूंदव हिन महिल कोसींदा हूंदव बाबा छा थो चए पियो, असां गहराईअ सां ॾिसजांइ। कोई भगवान माण्हू आहे जो प्रसाद न खा, प्रणाम न कर त तुंहिंजी ग़लति हालत करे। ईअं परमात्मा थी सघंदो? ये कथाऊं तव्हां ये तीजड़ीअ जूं महालक्ष्मी जूं ये कथाऊं जंहिंमें तव्हां ॿुधंदा आहियो, तव्हांखे कॾहिं लॻंदो कान्हे कोई त ईअं कोई परमात्मा थी सघंदो? कूड़ करे हिकिड़ो मरे ॿियो। परमात्मा जी सृष्टि में अञा भाउरनि ॾेखारियो चंड, तो भाउर मरनि न, उन भेण वीचारीअ जो मुड़ुसु छो मरे? सचो ऐं सिधो कूड़। ऐं हड़ई कथाऊं मां कोई अचे ख़ानगी टाइम वठी कंहिंखे बि अंदर में शंका हुजे, ऐं सुभाणे हिते अथव बि शंका समाधान। तव्हां अची करे केॾी महिल बि हिन प्रश्ननि जो ऐं शंका हुजे त मुमुक्षता जी, ईअं कुतूहल न। माण्हू अहिड़ा बेहूदा प्रश्न पुछंदा आहिनि जेको हाणे ई मां उनखे ॿुधायां ओॾी महिल ई विसरी वञेसि। ए प्रश्न न। प्रश्न हुजे, हिकु थींदो आहे कुतूहल, हिकु थींदो आहे जिज्ञासा, ऐं हिकु थींदो आहे मुमुक्षता। मोक्ष खे चाहण वारे अगरि प्रश्न पुछे, जेको माता हाणे चयो सतगुरु जेके मथे चाढ़ींदा आहिनि, इंसान ई आहे। मां सभिनी खे चवां, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, मतां स्त्रियुनि खे ईअं हुजे त स्त्री इन ॻाल्हि में न आहे। इहो बि वरी पुराणे ज़माने में हणी छॾियो हो मर्दनि शास्त्रनि में। स्त्री पराए वाचीअ सां कॾहिं बि मोक्ष खे उपलब्ध न थी सघंदी। ग़लति ॻाल्हियुनि, स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, आत्मा ॿिन्ही जी हिकु आहे। सिर्फ़ु शरीर ॿिन्ही जो अलॻि अलॻि आहे, ऐं ॿिन्ही जी बरोबरी आहे। जेतिरो पुरुष आहे पूरो ओतिरी ई स्त्री आहे। न पुरुष खां सवाइ स्त्री थी सघंदी, न स्त्री खां सवाइ पुरुष थी सघंदो। मतां ईअं सोचो त कोई पुरुष, कोई भगवान स्त्रीअ खां सवाइ थी सघंदो? न थी सघंदो। कोई बि ॼाओ हूंदो त काथों ॼाओ हूंदो? हे अंधविश्वास जी कथा ई न आहे कंहिं मैल कढी करे शरीर मां कोई ॿार पैदा थिए। ये सभु ॿारनि जा खिलौना आहिनि। इहे तव्हां उन्हनि कथाउनि खे थी सघंदो? हृदय ते हथु रखिजो। कोई मैल सां, मैल बि वरी एॾी छा 10-15 साल सनानु ई न थियो छा? अरे मैल तव्हां बि सनानु कंदा आहियो, छा निकिरंदी मैल? उन मां वरी मिटीअ मां ॿार पैदा थींदो त तव्हां भॻवान खे सम्झी ई न सघंदो। ऐं सतगुरु चवनि था लोगा भरम न भूलो। लोगा माण्हू
भर्म में न भुलजो, वो खालिक, वो परमात्मा, वो कोई व्यक्ति ना है। खालिक को खल्क, ये खल्क, ये खालिका, खालिक खल्क, खल्क में खालिक, पूर रहो सर्व ठाई, यो ही परमात्मा है। कोई मानू है छा, कोई मर्द है छा? स्त्री भी वही आ, पुरुष भी वही आ। असांजे हिंदू धर्म जो ता प्रतीक पूरे विश्व में सभिनी खां वॾो प्रतीक अर्ध नारीश्वर, अर्ध मर्द, अर्ध स्त्री, इहो ही परमात्मा है। अर्ध स्त्री, अर्ध पुरुष, बिन्ही खे मिला, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, बिन जे संजोग सां तुम्हें माँ जो भी तत्व आ, पी जो भी आ, तुम्हें भी माँ जो भी तत्व आ, पी जो भी आ, बिन्ही जे संजोग सां हर एक इंसान, पूरी प्रकृति ये खेल खेले रही है। इहो ही परमात्मा है। मता ये समझो तो कोई भगवान ये हिकिड़ी स्त्री थी सके थी या पुरुष थी सके तो। और वास्तविकता के समझ जाए, सत्य के समझ, कानों सुनी झूठ, सब झूठ। जो भी तुमने सुना है वो सब तू मञना। हाणे भी मां चवां तो मां जो भी कूड़ समझ जाए, मां सब तो चवां, कानों सुनी झूठ सब, देखा देखी बात, किड़ी अपनी देखी बात, देखे देखे देखिए, क्या कंचन क्या कांच, सत्य शाही और कूड़ शाही, पाण अनुभव कर। जिंदगी में वो अनुभव तुझो कदे भी न वेंदी। तू भगवान के मनी तो बुद्धो आ, तुझे पी बुधायो थी, तुझी माँ बुधायो थी, समाज बुधायो थी, शास्त्रन बुधायो थी, हे भगवान आ, तो तू मने वेठो। सोच जाए तू पाण जातो आ। वरी गलती हिकिड़ी अहिड़ी था कयो पिया, तव्हां खां हिकिड़ो नंढड़ो ॿार अगरि पुछे तो, तव्हां उते राजा हरिश्चंद्र थी करे उन ॿार के भी चौस था, हाँ हमको मालूम है, न कर इहो, न कर, तोखे ही ख़बर कान्हे। और ॿार खे चएसि तूं मूंखे भॻवान जी ख़बर है। इहो वॾो में वॾो पाप तो करे। तो ख़बर है, तूं अगरि ॼाणी पोइ चओ, पर मां त चवां तूं ॿार खे कारी हीअं चएसि, बेटे हमारी उम्र तो हो गई, तुम अभी अभी उसके घर से नए नए आए हो, तुम तो शुद्ध हो, तुम्हारे अंदर मैल नहीं है, हम तो मैले से भरे हुए हैं, विकारों से भरे हुए हैं, दुष्टों से भरे हुए हैं। जो कुआने ताचो दुष्टों का करो खात्मा, पापों का करो खात्मा। पाप बियो कोई कान्हे, हिकिड़ो ही पाप थी जेको असां पाण खे अहंकार करे समझूं था मां आहियां, शरीर आहियां, इहो ही पाप आहे, ॿियो कोई पाप कान्हे। इन सां ही सब पाप आहिनि। इन करे प्रार्थना में चयोसीं, पापों का करो खात्मा,
दुष्टों जेको अंदर में असांजी दुष्ट आहिनि, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे। ॿार में तो ये कानन एकारी चीज़, बेटे तुम अपनी खोज करो। अगर अहिड़ो तू उन ॿार खे चए तो मां चवंदो मैं सच्चो आहियां, बिल्कुलु सच्चो आहियां, न तो झूठो आहियां। तोखे ख़बर कान्हे, ॿार खे चएसि तो हाँ ये भगवान है, कंहिं मूर्त के ॾेखारे करे चएसि तो भगवान, वो ॿार पुछेसि तो पियो ये क्या है, ये भगवान है। और ये क्या है, ये रैट है, चूहा है। ये क्यों है, ये सवारी है। बच्ची बाहर चीज तो ये सवारी कैसे हो सकती है, वो इतना ये इतना कैसे बैठेगा, पाप पड़ेगा। ऐसा नहीं बोलते। अरे वो सचमुच भाई सच्चो बार कीअं थी सघंदो, ईअं कीअं वेही सघंदो, कोई न थे। कूड़ी कूड़, कूड़ में जीअंदासीं कूड़ी थी वेंदासीं, मने वेही थारो था। मां इहा हिकिड़ी ॻाल्हि, मां सैकड़ो ॻाल्हियूं चवां, मां चवां तो कूड़ी कूड़ थी, सुबुह खां राति ताईं तूं कूड़ में तो जीए, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी थी। अॼु माता चयो सतगुरुनि जो ज्ञान ई, चाहे कबीर हुजे, कबीर जा हिकु 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 सलो में, हिकु हिकु शब्द में कबीर छा थो चवे, चए थो उहो केरु आहे, काथे आहे, जह जह डोलऊं तह तह परिक्रमा। ये कबीर जा लफ़्ज़। मां जाॾे वञा ताॾे हुन जी परिक्रमा आहे। छा उहो कोई मूर्त में ठाही वेठो आहे, छा आहे उहो जाॾे वञा, जह जह डोलऊं तह तह परिक्रमा, जो कुछ करूं सो सेवा, जब सोऊं तब करूं दंडवत पूजूं और न देवा। हे सतगुरु जा अखर, इहो थी सतगुरु, पूजूं और न देवा। मां कोई देव ॿियो पूॼां ई कान, मां जाॾे वञा थो उन जी परिक्रमा आहे। तव्हां जी परिक्रमा कहिड़ी, पहाड़ जी, कंहिं मंदर में वञी करे गोला पाए थो अची परिक्रमा करे आया। इहा परिक्रमा हिते तूं हितां खां वठी होसि ताईं वञे तो परमात्मा खां सवाइ जॻह ई ॿी कान्हे। जाते काथे परमात्मा खां सवाइ ॿियो कुझु आहे, परमात्मा ही सब आहे। वो कोई व्यक्ति आहे छा, वो ब्रह्मा। यही तो चवंदा आहिनि, आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान, ब्रह्म है सब में एक समान, जाते काते ब्रह्म ही ब्रह्मा। यही तो परमात्मा है। परमात्मा पे हिकिड़ो ईअं अलॻि सां माण्हू बीह रहंदो छा, जंहिंखे वञी भाकुर पाईंसि, उनखे दाना बिना जाते काथे हाज़िर। ऐं पहिरियों त चवां थो तो में ई उहो आहे, अखबूट अखबूट। तूं वेंदे जेॾी महिल काई प्रार्थना करणी हूंदे, काॾे डुक पाईंदे काॾे, ऐं वेंदे बि काॾे जिथे तुंहिंजो हुजे, कोई मंदिर हुजे हिंदूअ जो, तॾहिं काई मस्जिद पवंदे त उते त हीअं करे वेंदे, काई चर्च पवंदी त ओॾे बि न वेंदे। सभु उहो ई आहे, जाते काथे उहो ई आहे। मां हिकिड़ी तुक चवां, राम एक है, रहीम एक है, कृष्ण एक है, करीम एक है। हमने मजहब की दीवारें डाल कर इनको कर दिया जुदा जुदा, मेरे खुदा
मेरे खुदा। मंदिर में तू ही, मस्जिद में तू ही हर जगह बसा हुआ मेरे खुदा। आद भी तू ही, अंत भी तू ही, आद भी तू ही, अंत भी तू ही। सतगुरु ने दिया तेरा पता मेरे खुदा। सही सीधी गा सतगुरु। देखो माता ही चाहिए सतगुरु ही आते हैं जेके असांखे उन मंजिल ते पुॼाइण वारा गुरु ही आहिनि। मन मते ते तू केॾा बि शास्त्र पढ़, चाहे नाम जप, चाहे उमिरि वेठो राम राम चयो, न थींदी कुछ, न थींदी कुछ। तोखे ख़बर ही कान्हे का राम जी ख़बर जॾहिं पवंदे त चवंदे ई न मुंहं सां, माला फिराऊं न कर फिराऊं, जेवा कहूं न राम, मेरा सिमरन हरि करे, मैं पाया विश्राम। ये थी सतगुरु मलकदास। न हथ में माला खणा, न तो फेरियां, न मुंहं सां चवां। ऐं जॾहिं माण्हू अहिड़ो थी वेंदो आहे, सतगुरु जो ज्ञान छा चवंदा आहिनि, छा थो चए उहो ई, जित जित देखे आत्मा, आत्मा यानी ये सब आत्मा चुनना, हे मेरे परमात्मा हम सब तेरी जित जित देखे आत्मा, तित तित सालिगिरा, बोलनहारा पूजिए, पत्थर से क्या बोलने वाला। अरे तुझे घर में तुझी ज़ाल, तुझी माँ, तुझो पीउ, इन्हनि सां तूं विणे थो ऐं पूॼी थो मूर्तियूं, जंहिंमें न कोई साव न कुछ, जेकी पंहिंजी रक्षा न करे सघे, तुंहिंजी रक्षा करे। करे ॾिस न, कुछ करे ॾिसो थे। मां ॾिठो आहे तॾहिं थो चवां। मथों कोई वेही करे वेठो ठोंगा हाणे, परे न करे सघे। और जित जित देखें आत्मा, आत्मा यानी ये मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा। इहो ही आत्मा ही परमात्मा जेको गुरु नानक चयो, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहत, जुग जुग एको वेस। अर्थ थी आदेश यानी प्रणाम, उनके प्रणाम जो सब में व्यापक जीतो जागतो परमात्मा है। मिट्टी में है, हाँ इन में ॾिसंदे, वणन में भी ॾिसंदे, पक्षिन में भी ॾिसंदे, पशुन में भी ॾिसंदे, पो तू पत्थरन में भी उहो ही ॾिसंदे, पो सभिनी में उहो ॾिसंदे। पो पत्थर भी भगवान मां ई न चवां त पत्थर उन खां अलॻि आहे, उहो भी उहो ई आहे। पर तूं पत्थर खे पूॼी थो, पत्थर थी वियो आहे, माण्हूअ सां विणे थो, पत्थर खे पूॼे थो, मूर्ति खे पूॼे थो ऐं माण्हू सां विणे थो। असली उन में, तुझे ॿार में, तुझे पोटे में केरु?
उनखे ॾिसे कान तूं पहिरियों उहो ॾहें ॾिस इते ॾिठी पोइ त मां चाहियां थो हे पक्षियुनि जा आवाज़ बि ॿुधंदे चवंदे हे परमात्मा आहे। ओ पोइ त बरसात जी कलकल झरने जो आवाज़ अरे चंड ॾिसंदे हिकु चंड खे बि ॾिसंदे उते ई अवाक थी वेंदे जेॾी महिल उगते सूरज खे ॾिसंदे अवाक थी वेंदे डूबते सूरज खे ॾिसंदे अवाक थी वेंदे इहे ई त परमात्मा आहे झलक आहे। ॿियो कहिड़ो परमात्मा आहे? पर माण्हू खे टाइम ई कान्हे। बम्बईअ में पुछां थो यार सिज केॾी महिल लहंदो आहे? चई असां सिज ॾिठो ई कान्हे। शाबाश चई न असां सिज ॾिठो आहे न असां चंड ॾिठो आहे। एॾियूं बिल्डिंगियूं न सिज चंड ॾिसूं कान। इहे बिल्डिंगियूं कंहिंजियूं ठहियल आहिनि? माण्हुनि जूं। रस्ता बिल्डिंगियूं मंदर मूर्तियूं सभु माण्हुनि जूं ठहियल। ऐं असली ठहियल हे परमात्मा जा माण्हू ठहियल। हे परमात्मा जा जित जित देखें आत्मा तित तित सालीग्राम बोलण हारा पूजिए पत्थर से क्या काम। इहो थी असली हिते ईअं प्रेम प्रेम हुजे हिते प्रेम ई प्रार्थना थींदो आहे। हिते प्रेम हिते हिते माण्हुनि में प्रेम कर त अंदरों प्रार्थना निकिरंदे। बाक़ी तूं प्रार्थना वञी मूर्तियुनि जे साम्हूं करींदो जंहिं प्रार्थना में सिर्फ़ु तुंहिंजे ॻाल्हियूं ॿ या किथे बि वेंदे कंहिं गुरू वटि मां वटि ईंदा आहिनि माण्हू ॿ ॻाल्हियूं चाहींदा आहिनि। हिकु चाहींदा आहिनि संतवना, ॿी चाहींदा आहिनि सुविधा। बसि तव्हां ई पाण ई अखियूं ॿूटे करे ॾिसो। हाणे बि शाम खां वठी बि मारे जेके माण्हू आया छा पिया घुरनि? सुविधा या संतवना ॾे बसि कूड़ ॻाल्हायांसि बसि वञी ठीकु थी वेंदो। हिकु दुकान थी न ॿ थी वेंदे टे थी वेंदे बसि ईअं संतवना ख़ुशि थी वियो बाबा। पोइ मुंहिंजे गिदे में बि 1000 जो नोट विझी वेंदी बाबा ख़ुशि करे छॾी। उनखे खपे ई बसि इहो सुविधाऊं संतवना। अरे मां त हाणे कंडो हाणे कंडो हिन सत्संग में लॻई त वञी सोचींदो रहो बाबा छा चयो आहे मां कयां छा थो। इहो थी कंडो। असां पूजा वेठा था कयूं मंदरनि में था वञूं पिया माण्हुनि सां विढ़ूं था। असली परमात्मा तुंहिंजे घर में तुंहिंजे दुकान मां दुकान हलायां न ग्राहक अचे भॻवान जो रूप थी प्यार सां ग्राहक खे सौदो ॾे। अरे मां हिकिड़े दुकानदार खे ॾिठो मां उहो दुकानदार अॼु ॾींहं ताईं परेशान न माण्हुनि खे पैसा थो ॾेई सघे न ॾे वठि सही अथसि। हीअं हीअं अधु कलाकु हीअं वेठो कंदो आहे। आयुसि ग्राहक सुबुह जो चएसि थो भाई मूंखे खंडु ॾे जल्दी यार मुंहिंजो महिमान आहे। हीअं थो करे अंधो आहे ॾिसे नथो। इहा पूजा आहे। अरे उनखे ॾे प्यार सां। उन महिमान आयो आहे उनखे प्यार सां खंडु ॾेसि। इहा पूजा आहे तुंहिंजी। उनखे चएसि थो अंधो आहे हिनखे पैसा कढाईंदा जेको बि ॾेसावर ईंदुसि रोअंदुसि पियो चवंदुसि माल मोकिल मोकिलींदो मां ई कान। अॻिला बीठा आहिनि ॿियो थो घुरी सुञो जो सुञो। कोई अहिड़ी पूजा न हुजे। घणियूं मायूं वरी वेठियूं हूंदियूं महिमान अचे अधु कलाक खां महिमान वेठो आहे न चांहि न पाणी पुछे किथे आहे उहा अम्मा किथे आहे? चई अम्मा अंदरि वेठी आहे सेवा ते। उहो सोचे थी मां पुॼी वियमि। अरे उहो महिमान वेठो आहे हुनखे चांहि ॾे पाणी ॾे। इहा तुंहिंजी पूजा आहे। ईअं वेठी आहे ईअं बांदर बणिजी करे असां चुरे ई न। इहे कम था। असली पूजा थी हीअं ॾिस हीअं सभ में उनखे ॾिस इन सां प्यार कर इन सां मिठो ॻाल्हाए भॻवान सां ॻाल्हाए। भाई
सबकी अपनी अपनी सोच है। मुझो भगवान तो इहो ही अथव, न मां ॿियो कोई भगवान ॾिठो आहे, न मां ॿियो कोई भगवान ॼाणे, न मुझे में कोई अहिड़ो कोई भगवान थी ॿियो अलॻि मथे। मां केॾीमहिल राम जो नालो भी खणा तो धनुषधारी राम न समझो, हे राम समझो, जेको घट घट में बैठा, वो राम सब में बैठा हुआ है। असांजो राम इहो ही थी, तू जाॾे वञ उहो ही राम आहे। उनजो दर्शन वरी काॾे थो खण वञ, पहिरियों ही पंहिंजे अंदर में कर, वो ॿाहिरि उहो ही ॾिसंदे। आख़िरी हिकिड़ो गीत चऊं था, बाक़ी सुभाणे। अपने अंदर में आप ॾिठोसीं, अपने अंदर में आप ॾिठोसीं, और से मेरा क्या मतलब, अपने अंदर आप ॾिठोसीं, अपने अंदर में आप ॾिठोसीं, और से मेरा क्या मतलब, और से मेरा क्या मतलब। सतगुरु शब्द जो सबक पढ़ो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। सतगुरु शब्द जो सबक पढ़ो से, विद्या पढ़ण में वरी क्या मतलब। सार शब्द जो सही कयो, सार शब्द जो सही कयो से। गाने गाने में वरी सारी शब्द जो सही कयो से, गाने गाने में वरी क्या मतलब। अपने अंदर आप अपने अंदर में आप ॾिठोसीं, और से मेरा क्या मतलब, और से मेरा क्या मतलब। रग रग में राम समायो, जप जपण में वरी क्या मतलब। रग रग में राम समाये, जाप जपण में वरी क्या मतलब। हज सबे अंदरे गया, ओ हज सबे अंदरे गया से, मक्के भेटण में वरी क्या मतलब, मक्के भेटण में वरी क्या मतलब। अपने अंदर में आप ॾिठोसीं, ओ अपने अंदर में आप ॾिठोसीं, और से मेरा क्या मतलब, और से मेरा क्या मतलब। काबो जात कलुग अपना, वरी भूलन में क्या मतलब। काब जातम कलु को अपना, वरी भूलन में वरी क्या मतलब। 68 तीरथ तन में नहाए, ओ 68 तीरथ तन में नहायो, गंगा वजन में वरी क्या मतलब, गंगा वजन में वरी क्या मतलब। क्या मतलब काने। काॾे था माण्हू रुलन पिया भगवान खे पाण जे लाइ, वरी तपाइनि था। कीअं था तपाइनि, पंहिंजे शरीर खे अहिड़ा अहिड़ा करतब था कनि पिया। वञी तव्हां ॾिसो ॾे कुंभ जे मेले ते, को रख थो मटे मले, को उस में बीठो आहे, को खड़े श्री बाबा, को कंडनि ते सुम्ही पियो आहे, को वरी हितां शीख विधी अथई हितां कढी अथई। अरे इन्हनि सां मतिलब ई कान्हे।
एकारी परमात्मा खुश थी नाराज थी जिथे चवंदो मां वेठो आहियां हिन तुंहिंजे मंदिर में उन मंदिर के तो तू खराब था हिन शरीर के खराब बिल्कुल न कर हिन शरीर के मंदिर थी परमात्मा जो यही तो घर आहे सभिनि जो घर इहो ई मंदिर इहो ई आहे ऐं हिन सां ई ॿिया मंदिर ठहिया आहिनि प्रतीक तव्हां वरी उते था मथा टेकियो गुंबज़ आहे हे विच हे मंदिर जो पूरो शरीर असांजो मंदिर आहे इन में ई परमात्मा आहे प्रतीक अथव खजुराहो जो मंदिर ये खजुराहो तव्हां वेंदा हूंदव ॾिसंदव चारों तरफ़ मैथुन जा फोटो काम वासना सच्चा माण्हूअ में भी काम वासना है लेकिन तव्हां अंदर वेंदव हिकु शिव अथव तीअं ही शरीर के ॿाहिरि काम वासना है अंदर तुंहिंजी आत्मा है वो तुंहिंजो शिव आहे सच्चो शिव इहो ई आहे इहो आहे त असांजो प्रेम आहे उन सां इहो हली थो वञे पोइ हुन शरीर खे रखे कोई पंहिंजी माउ मरे 3 ॾींहं रखे त सही शिव हली वियो ओ शिव परमात्मा निकिरी वियो इन सां ई प्यार हो असांजो इते इन में ई सभिनी में उहो ई आहे उहो आहे त इहो बीठो आहे उहो न आहे त इहो शव आहे इहो ई थी सभिनि जे अंदरि जो कोई गीत चयोसीं अपने अंदर हाणे इन खे छॾे तूं काॾे थो वञी काॾे थो ॻोल्हण वञी उनखे गुरूअ खां ज्ञात वठी साईं टेऊंराम जन जो हिकिड़ो शब्द ईंदो आहे साखी पंहिंजो पाण अथई साखी पंहिंजो पाण अथई तंहिंजी तोखे ॼाण न थिए तंहिंजी तोखे ॼाण न थिए कहे टेऊं वठ कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां सतगुरनि कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां ॼाणण हार कर मन साखीअ जो दीदार कहे टेऊं वठ ॼाण गुरनि खां ॼाणण हार कर मन साखीअ जो दीदार साखी तो सां सदाई पल न परे थे तो खां जाई हिकु पल परे थी वञे त तूं शौच वञ उहोई थी साखी तो सां सदाई पल न परे थे तो खां जाई साखी साथे हिन जागृत सुपने सुखपत जो वहवार कर मन साखीअ जो दीदार साखी सब जो ॼाणो आहे हाणे समझो हिन ॻाल्हि खे जेको मां मुंड में चयो हे मेरे परमात्मा हम सब तेरी आत्मा इहो ई सभिनि जे अंदरि सभिनी खे हिकु सभिनी में हिकु इहो ई समाज हिननि सभिनी में लाइट हिकु ई आहे बल्ब फुटंदो लाइट हूंदी वरी ॿियो पवंदो तीअं सॼी लाइट सभिनी में हिकु आहे उहो साखी सभिनी में हिकु आहे ऐं उहो सभिनी खे ॾिसे थो जीअं हिते ईअं वेठा आहियो माण्हू मां हितां ग़लति सोचींदुसि तव्हांजे अंदरि बि वेठो आहे मुंहिंजे अंदरि बि वेठो आहे हिते ई सभु ॼाणे वियो तूं छा आहीं मथे कोई भॻवानु ॾिसंदो छा तूं छा थो करे
इते ही ॾिसे थो पौड़ी तां पढ़ी आहे अटटी पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस दाई दुदाई दाया खेले सगल जगत चंगियाइयां बुराइयां वाचे वाचे यानी ॾिसे धर्म धर्म यानी परमात्मा हजूर यानी प्रत्यक्ष हिते उहो ॾिसे थो सभिनी जे अंदरि ॾिसे थो वो सभिनी खे ॼाणे थो इते ही सही ग़लति इते ही तो थिए दुख भी इते ही तो मिले सुख भी इते ही तो मिले मथां ही मथे कोई ॾिसे थो कोई नथो ॾिसे इते ही ॾिसे थो वो सभिनी में हिकु ई आहे साखी सब जो ॼाणो आहे साखीअ खां कुझु छुपियल नाहे ॾिसण हार सभु साखी सब जो ही देखुस जो संसार कर्मन साखीअ जो दीदार ॾिसण हार सभु साखी सब जो देखुस जो संसार कर्मन साखी जो दीदार वो काथे कीअं ख़बर पवंदी ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए ये विचारन का फारग थी मन का फारग थी वो भक्ति सां थे चाहे ध्यान सां ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए अंदर ॾिस तूं झांकी पाए ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए अंदर ॾिस तूं झांकी पाए मालूम थींदी पंहिंजो पाणे उन चेतन जो चिमका कर मन साखीअ जो दीदार साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार कर मन साखीअ जो दीदार दिल जे कोठीअ अंदर कथे ओ दिल जे कोठीअ अंदर कथे साखी सिरजनहार साखी जो दीदार साखी सिरजनहार साखी जो दीदार ओ साखी जो दीदार कर मन साखी जो दीदार ओ साखी जो दीदार कर मन साखी जो दीदार